जो कि ये जो आहे पंहिंजो इन जो छा तव्हांजो मक़सदु आहे तव्हांखे छा तव्हां साईं असांजे सिंध जी वर्किंग कमेटी जो वॾो इदारो आहे जंहिंजी वर्किंग कमेटी अॼु मीटिंग हिते हुई हुन मीटिंग में ॿ टे इशूज़ हुआ उन्हनि मीटिंगुनि में इशूज़ इहा त असांजी जेको इलेक्शन कमीशन जेका असांजे इदारे जेको आहे सो पंहिंजो इदारे असांजे मुंतख़ब कई वर्किंग कमेटी इदारे 20 अप्रैल ते उहा असांजी इंडस्ट्री डिपार्टमेंट जेका आहे उहा ख़तमु कई आहे वरी उन इदारे में आया आहियूं जंहिंखे ख़तमु करण जो को पावर कोन्हे इंडस्ट्री डिपार्टमेंट खे हिन इदारे हुन साॻी इलेक्शन कमीशन खे बहाल रखियो आहे जंहिंजो चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ बिरोई आहे सेक्रेटरी अमाला खान महर आहे हुनजा मुख़्तलिफ़ वाइस चेयरमैन आहे तोफ़ेल अहमद मेमन ऐं पंहिंजो मोहम्मद हनीफ़ नोएडी ऐं उन सां गॾो हिकिड़ो ॿियो मेंबर आहे वहीद लाशारी उहे साॻी बहाल आहे उन सां गॾोगॾु जेको सिंध दुश्मन जेको आहे केनाल जेको आहे ठहनि पिया उनजे ख़िलाफ़ु करारदाद पेश करिणो हुयो उहो हिते असां वॾी अक्षर सां पंहिंजो करारदाद पेश कयो आहे जंहिंजे लाइ असीं पूरी सिंध जे अंदरि हिकिड़ो प्रोटेस्ट कंदासीं उनखां पोइ उस्तादनि जा असांजा अनेक मसइला उन्हनि मसइलनि जे लाइ हल जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे जेका उन उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर ऑफिसरनि सां मिली करे उन्हनि खां उन्हनि जी अपडेट वठी करे जेकॾहिं असांजा मसइला हल थियनि था त ठीकु अदरवाइज़ हिन ईद खां पोइ असां उनजे लाइ लाअमल तयारु कंदासीं पोइ असां वटि हर ऑप्शन जेको आहे खुलियल आहे त असां मज़ामत बि करे सघूं था सिंध सरकार खां जेको आहे सो प्रोटेस्ट बि करे सघूं था ऐं इनशाला असां उस्तादनि जा पिरामिड उस्तादनि जेके मसइला आहिनि सर स्ट्रक्चर आहे या क्लस्टर या कैंपस हीउ जेको नओं सिस्टम जेको आहे राइज कयो पियो वञे हीउ जेको असांजे पिरामिडी उस्तादनि जे जियापे सां जेका रांदि खेॾी पई वञे या उनजे जेको आहे सो मुस्तक़बिल सां जेका रांदि खेॾी पई वञे इनशाला उन जे लाइ ऐं सिंध जे तालीम खे बहितरी तरफ़ कोन बल्कि अञा बि जेको आहे सो बुराई तरफ़ वरितो पियो वञे असीं उनजी रस्ता रोक कंदासीं बिस्मिल्लाह रहमान रहीम ये अॼु वर्किंग कमेटी जो पूरो इजलास हो पीर मुज़फ़र सदर हेठि ज़िला नौशरपुर ऐं मरकज़ी सदर साहब ॿुधाया जेके अॼु फ़ैसिला थिया आहिनि उहे सिंध जे उस्तादनि जे मफ़ाद में कैनाल जेके आहिनि सिंध जे उस्ताद खे न मंज़ूर आहिनि उनजे लाइ इनशाला ऐलान थींदो सर्विस स्ट्रक्चर आहे किताबनि जी खोट सिंध में ऐलान कयो आहे किताब न ॾिना वेंदा फर्नीचर जी खोट आहे इन्हनि सभिनी शयुनि ते ईद खां बैदि में हिकु मरकज़ी सदर कमेटी ठाही आहे उनजो इजलास थींदो उनखां बैदि में सरकार जे ख़िलाफ़ु जेकी बि चार्टर अवार्ड डिमांड ॾिनो वेंदो उन ते अमल न थियो इनशाला ताला हीअ पेट पूरी भरपूर तारीख़ हलाईंदी ऐं उथंदी जीअं त जो की मिट ऐं कारी में जेके फ़ैसिला थिया आहिनि असां उन्हनि जी भरपूर हिमायत कयूं था ऐं सिंधूअ ते जेके छह कैनाल ठाहिया पिया वञनि असीं उन्हनि खे हिन प्रोग्राम में रद्द कयूं था ऐं हुकूमत पाकिस्तान खां घुर था कयूं त दरिया असांजो जियापो आहे ऐं असां पंहिंजे जियापे तां कॾहिं बि हथु न कंदासीं ऐं हिन स्टेज तां असीं ऐलान था कयूं सिंध जे सभिनी उस्तादनि खे पंहिंजे स्कूलनि में ॿारनि में इहा अवेयरनेस पैदा कनि त उहे सभई पंहिंजे घरनि में वञी वालदेन सां इहो हाल अहवाल कनि त कैनाल जेके आहिनि सो असांजे जियापे ते धाड़ो आहे असां धाड़े खे कॾहिं क़बूल न कंदासीं